छाते तो खिले केड़ी गाल तो खिले ए बड़ा रो खिलाई तो मैंने भी छोड़ी मार रोई दिसी करे बा खिला दो मुझे समझ में तो तू खिले तो या रोए तो तू डिसाइड तो कर पे रे कुछ ही नहीं है तो क्या अरे वाह ने लतीफ बंदे तो नूरदीन कोन खेलंदो आ बाकी क्या एड़ो केड़ो तो बुधा उस्ताद वाह जो मजा आया आज वरी हे चुपा तू खिले तो हूं हे हर बरु खिलंदो रहंदो आ दादा पीजी आज भला को बुधा लतीफ तो पो अन्या वधिक खिले कुछ क्लास में मिस पूछे पई रियाजी किसे बोलते हैं? अरे बुधार तो देश लतीफो रियाजी किसे बोलते हैं? क्या व्याजी? रियाजी अच्छा। क्लास में मिस पूछे पई रियाजी किसे बोलते हैं? अरे बुधार तो देश तो लड़की ने जवाब दिया रियाज की बीवी को। अच्छा हाँ हाने खिलणो होयो छा इते खिलणो होयो हां ए माके बुधा जन इते खिलणो होयो अदा बियो को लतीफो बुधाए एड़ो लतीफो बुधाए जेते हे खिले हे अगमे ही तो खिले अच्छा बुधाए बियो को लतीफो एकड़े चोर एकड़े दुकान में 5 दफा रात जो चोरी कई जज न का पूछे पियो अरे बुधाण त जजो न का पूछे पियो हाँ तो एक दुकान में 5 दफा चोरी छो कई चाहे तो साईं छा कया ज़ाल खे साड़ी पसंद न पई अचे न हाने खिलणो होयो इन ते पंच लाइन ते छा इते खिलणो होयो हां न इहो मां समझ में न इते मां की खिला माने के समझ में ना आयो बियो को बुधा लतीफ एकड़ो मला उदास वेठो हुयो उता पेट में सूर पइजियो तो के पेट में सूर तो पे मुखे कावड़ थी तुझे खिलण ते अरे बुधाण कर लतीफ ने गोरी दे पेट में सूर तो भाई डाढो खिला अरे तुझे खिलण देनो लतीफ भी सिरी दो ने यार वाह जो बताया है अल्लाह हां दादा पीजी बुधाए लतीफ बुधाए जोक बुधाए सुठो को बस विसरी तुझे खिलण दे करोना देख चे पियो हां पे यार अल्लाह साईं मुखे बनेम तू एड़ी दिनु जे जो को जवाब ही कोने को हां तो न पुछ वाह 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 भला बुधा तो सही में केड़ी नेम तू दिनी तई ते केड़ी नेमत या दिनी तई तो मैं जंजी भी गाल बुधंदो या कंप्यूटर न मुझे दिमाग में फिट थी वेंदी हां जी वाह 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 ॾाढी सुठी नेमत चेंबी विसरी वई अफसोस करे सकजे तो लतीफन ते खिली न थो सकजे अन्या को बियो बुधाए जेते हे खिले वाकायदे हे त अग में खिले तो तू बुधाई न थो अन्या बियो को लतीफ बुधा याद कर थोड़ो कंजूस हो ॾाढो सुबह सामने ते बेल बटी अरे लतीफ पूरो न थियो थोड़ो कंजूस हो ने दर ते सुबह सा बेल बगी घंटे बगी अरे इन में खिलण जी केड़ी गाल आ बेल वगी कंजूस दर जी हां बुधाए सही नौकर बाहर आयो नौकर के उन मरा चयो तुजो सेठ जेको आ मुखो बूट पॉलिश कराए वियो आ पॉलिश जा पैसा वठी अचे नौकर अंदर वियो मालिक के चई वनी मालिक चयो साहब तू इनके चयो तो तू घबरा न जेका मां बूट वतो आ न अञा उनके पैसा न दिना जने तुजो वारो आ तोखे पाणे उते दुकान ते मिली वेंदा इन ते न खिलई इन ते खिलणो होयो इते करो खिला मां समझो ही न इते खिला यार उब तो जाए छा तू बा बियो को बुधा लतीफ फांसी जो मुलजिम हुयो हां अरे वो फांसी जो मुलजिम हुयो तू खिले अरे तेरा लतीफ पूरो तो करन दे उनके एडी भी ओ आराम सा ओ रानी सुल्तान जा पुत्र पे लतीफ पूरो तो करन दे उनके हां सही बुधाए सही उनका जलाद पूछो तुझी का आखिरी ख्वाहिश हो तो बुधा हमरा सोचे
आखिरी को आखिरी आखिरी ख्वाहिश त पुछण ॾे हा साईं ॿुधाए आख़िरी ख़्वाहिश हुजे त ॿुधाए चए थो मूंखे ॻीचीअ जे बदिरां गोॾनि में रसी ॿधी पोइ फांसी ॾियो गोॾनि में रसी ॿधी इन ते खिलणो हुयो छा इते किरणो मूंखे सम्झ में ई न आयो हा जेको हिनखे सम्झ में अचे उहो ॿुधाए शुरू कर ॿियो को ॿुधाए लतीफ़ो कॾहिं ॿुधाईंदे पाण ई खिले थो हिनखे दिलि में यादि था अचे लतीफ़ा उन ते खिले थो मां पुछे पई पुट खां पुछे पई पुट मां पुछे पई पुट खां पुट खां धीअ खां बि पुछी सघे थी मां पुछे पई पुट खां खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे खिलण जी ॻाल्हि बाद में ईंदी अञा न मां पुट खां हा साईं मां पुछे पई पुट खां मां पुछे पई पुट खां पुट नाश्ते में छा खाईंदे पुट चए थो मां अॼु मां कुझु न खाईंदुमि चई छो चई अॼु मां होमवर्क न कयो आहे क्लास में मिस जा ॾंदा खाईंदुमि हिते खिलणो हुयो मज़ो न आयो मज़ो न आहे तोखे यार अॻु में मज़ो छो थो अचे लतीफ़ो ॿुधाइण खां सम्झ पहिरियां में न आयो सम्झ में न आहे दादा जेको सम्झ में अचे उहो ॿुधाए हा हिकिड़ो मरीज़ डॉक्टर वटि आयो मरीज़ डॉक्टर ने मरीज़ डॉक्टर ने आयो मरीज़ डॉक्टर ॾे ईंदो न ज़ाहिर मरीज़ डॉक्टर ने हा ॿुधाए साईं पोइ डॉक्टर हुनखे दवा ॾींदी दवा तो ॾे डॉक्टर दवा तो ॾे हिनखे लतीफ़ो ई विसरी वियो हा साईं छा थियो मरीज़ जो आयो डॉक्टर ॾे पोइ छा डॉक्टर दवा ॾींदी चएसि त हिन मां हिकिड़ो चमिचो मंझंदि जो हिकिड़ो चमिचो शाम जो हिकिड़ो चमिचो राति जो दवा पी ॾियां तुंहिंजो बर्स ख़तमु थी वेंदो मरीज़ दवा ई डॉक्टर खे मोटाए ॾिनी डॉक्टर तूं छो चई डॉक्टर साहिबु मुंहिंजे घर में एतिरा चमचा कोन्हनि मज़ो न आयो मज़ो न आयो चमचा हाणे घर में कीअं न हूंदा यार वॾी ॻाल्हि आहे बसि हिन जे लतीफ़नि ते अफ़सोस करे सघे थो खिली नथो सघे हल ॿियो को लतीफ़ो ॿुधायो आहे बसि छॾे नथा अचनिसि